कबीरदास चवे थो साजन आया हम सुनिया, साजन आया हम सुनिया, कैसी भगत करूं और तारीफ़ कीअं करियां उनजी, और नचां टपां ॻायां, कहिड़ी कुर्बानी करियां। अरे महबूब ईंदो आहे त माण्हुनि खे ख़ुशी थींदी आहे तमामु घणी। ये सजन आया हम सुनिया, कैसी भगत करूं। वो सोचे थी तो छा करियां, चए थाल भरे सच मोतिया, कि थाल भरे सच मोतिया, कि ऊपर नैन धरूं, कि सचन मोतियन जो थाल है वो भरिया, वो उन मथां पंहिंजो अखियूं कढी वरी उनजे मथां रखां ऐं पोइ महबूब खे वरी पेश करियां। वरी सोचे थी ॿियो कुझु करियां। साजन आया हम सुनिया, साजन आया हम सुनिया, क्या ले चलूं साथ। सजन आयो आहे, पिणी आयो आहे ऐं सभई माण्हू कुझु न कुझु खणी वेंदा हलिया, पर आऊं छा खणी वञा, मूं वटि आहे छा। सजन आया हम सुनिया, क्या ले चलूं साथ। चए शीस उतारे पाऊं धरूं, कि शीस उतारे पाऊं धरूं, मुझे ही बिसार। कि पंहिंजी जेका सिसी आहे, जेका पंहिंजी इहा आऊं वढे ऐं महबूब जे पेरनि ते वञी रखां। इन खां वधीक त मूं वटि ॿी का हूअं बि यादि माण्हू महबूब खे सजदो कंदो आहे, सिसी वढे फिजिकली जेका ॾाढी माण्हू खां सलाम थो करे, जेकॾहिं माना माण्हू पंहिंजो पेश कयो पंहिंजो पाण खे। शाइर आहिनि, शाइरनि जो जेके चए आहिनि इहे कैफ़ियतूं आहिनि, कि साजन साजन कर रही। ॿुधाइबो त साजन साजन कर रही, चले न साजन साथ। जेतिरो सजण सजण बि कयो, सजण ईंदो ऐं हीअं कंदुसि हूअं कंदुसि, पर सजण आयो आयो आहे त पोइ पुठियां तूं वञी त कर थी। चए त साजन साजन कर रही, चली न साजन साथ, कि दुखा कारण हम रही, कि दुखा कारण हम रही, मर्ग न मेरे हाथ। ॾाढो माण्हू हलियो थो वञे, कॾहिं कॾहिं जेका सो इतफ़ाक़ सां थींदो आहे त ॿई गॾु वञनि,